बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थक्याई थर थेल चढ़ चुक्याई चोटियाँ, थक्याई थर थेल चढ़ चुक्याई चोटियाँ, हलंदे हो त पुणों ॾे भाव मिड़ोई भेल, उथी राओ रेल ते वेठनि तां वारी वरे। अॼु जेको मूं बैत हिन प्रोग्राम पंहिंजी सिंध हुन में जेको बैत ॾिनो आहे उहो थर जो ॾिनो आहे। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त थर जो छो ॾिनो आहे। अॼु जे शख़्सियत सां अॼु जो जेको महिमान आहे असां वटि हिन प्रोग्राम में, हुनजो तालुक थर जी भिटुनि सां आहे, वारियासी सां आहे ऐं थर जे उन इलाइक़े सां आहे जिते इल्म जो ख़्वाबु ॾिसण बि हिकिड़ो ख़्वाबु हो। ऐं हीअ शख़्सियत उतां निकिरे थी, झर झंग मां असां वटि पहुचे थी ऐं आहिस्ते आहिस्ते अॻिते वधंदी थी अचे। जेका अॼु अव्हां जे साम्हूं आहे पंहिंजे सिंध प्रोग्राम में ऐं जंहिंजो हीउ पंहिंजो मंच ठाहियलु आहे, जेको इंटरनेट सां वाबस्तु आहे, अॼु उन सां तव्हांखे मिलायां पियो ऐं हुनजो थी सघे त किन दोस्तनि खे ओरिजिनल नालो जेको आहे माइटाणो उन जी बि ख़बर न हुजे, त अॼु अव्हांखे मिलाइणु हलां पियो। हिन प्रोग्राम पंहिंजी सिंध खे हलाइण वारो राहिब अली चांडियो, जंहिंजो ओरिजिनल नालो आहे राहिब अली चांडियो, पोइ राणू रेगिस्तानी थी वञे या अञा कुझु ॿियो थी वञे। राणा अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्लाह जा करम आहिनि। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? ईद कीअं गुज़री? माशाल्लाह ईद ज़बरदस्त। पंहिंजनि प्यारनि सां ऐं दिलदारनि दोस्तनि सां कचहरियूं थियूं, सही मेड़ाका थिया, कुझु तस्वीरूं कैमरा जी अखि में बंदि कयूंसीं पर उनखे आंदा स्क्रीन कोन रखियोसीं, पर्दे नशी करे छॾियोसीं, पर माशाल्लाह सुठी ईद थी वई। ऐं उन्हीअ सां गॾोगॾु ईद त हिकिड़ी ईद थी, पर वरी जॾहिं थोरा माज़ीअ जा वर्क बि खां उन अॼोके उन्हनि ॾींहंनि में बि थोरो फ़र्क़ु महसूसु कयोसीं, पर ग़रीबनि जी वीचारनि जी बि कुझु ईद पंहिंजे मायूसाणे मायूसाणी थी, किरोना जे करे महदूद रहिया। असां बि तक़रीबन घरनि में ई महदूद रहियासीं, पर उहे दोस्त जेके ॻोठु कई आया उन जा मोहबतूं। सही। हाणे तव्हां खां मुंहिंजो फस्ट क्वेश्चन इहो आहे त तव्हां थर जी मिटी थर सां इलाइक़े सां वापसि आहियो। जी जी। ऐं उते अॼु बि तइलीम हिकिड़ो ख़्वाबु आहे। बिल्कुलु ठीकु आहे। अॻे त सिर्फ़ु ख़्वाबु हो, पर हाणे ख़्वाबु आहे। त उतां तव्हांजो निकिरणु ऐं तइलीम सां वाबस्ता थियणु ऐं हेसिताईं जो सफ़र जेको आहे उहो कीअं गुज़रियो आहे, तव्हां कीअं आया हिन ज़िंदगी? साईं इहो त हिकिड़ो जीअं खुलियल किताब ई खणी मुंहिंजी ज़िंदगी चइजे ईअं ई आहे। बचपन खां वठी जॾहिं मुंहिंजी अञा मूंखे यादि त कोन्हे, पर अञा बि अम्मा या बाबा ॻाल्हि कंदा आहिनि सही त तव्हांजा 24 महीना जेके माउ खीरु पीआरींदी आहे उहे मुकमिल कोन थिया हुआ जो तव्हांखे तव्हांजो नानू ऐं नानी जेके पालणु शुरू कयो। मुंहिंजो जेको ॻोठु आहे, जीअं तव्हां पहिरीं ज़िक्र करे चुका था, ऐं थर सां तालुक़ रखां थो, बिल्कुलु मुंहिंजो ॻोठु थर में आहे, मोराण जी भिटुनि सां आहे। उन ॻोठ खां 5 खां 6 किलोमीटर जे मुफ़ासिले ते मुंहिंजे मामे जो ई ॻोठु हो। उन मूंखे पालियो ऐं या हीअ मुंहिंजी 25-24 साल उमिरि थी। ऐं उनखां पोइ उते जो जेको माहौल ऐं उते जी जेका मुआशरत हुई उन में आउं निपियुसि पलियुसि। पोइ उते मूं पहिरें खां वठी 5 क्लास पास कया। वरी जॾहिं आउं वापसि पंहिंजे अबाणे ॻोठु वेंदो हुउसि त उते तइलीम बिल्कुलु बि कोन हुई, इल्मु बिल्कुलु बि कोन हो, नाले मात्र हो। ऐं उन ॻोठ में जॾहिं आउं हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु हुउसि त मूंखे हिकिड़ो मुंझारो महसूसु थींदो हो। न कंहिं दोस्तनि सां कचहरी थींदी हुई, उते जो माहौल, उते जे माण्हुनि जी रहणी कहणी, उते जे माण्हुनि जूं कचहरियूं अलॻि हूंदियूं हुयूं, जॾहिं त मुंहिंजूं जेके कचहरियूं ऐं मुंहिंजो जेको फ़न हूंदो उहो अलॻि हूंदो। हिन वक़्तु बि जंहिं आउं ॻोठ में रहां थो उते असां वटि जेकॾहिं कंहिं बि मोबाइल फ़ोन जो नंबर आहे त उन नंबर खे नंबर चवण बजाए लंबर चयो वञे थो। ऐं स्कूल लफ़्ज़ असां वटि हले थो ऐं लफ़्ज़ स्कूल बि आहे। उहो असांजे उन मुआशिरे में, जंहिं मुआशिरे में आउं अॼु रहां थो, उन मुआशिरे में स्कूल जे बजाए जेको आहे सो इस्कूल चयो वेंदो आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेको असां वटि हींअर किरोना वायरस हले पई,
उन वायरस जे बजाए उनखे नालो हिकिड़ो कोरोना वायरस जे नाले सां सॾियो वञे थो। अहिड़ा खोड़ सारा वीचार ॿारहाड़ी जा आम बिल्कुलु डॉक्टर वग़ैरह अहिड़े हिसाब सां सॾिया वञनि था। पर जॾहिं आउं स्टेप बाय स्टेप अॻिते वधियुसि ऐं उन में मुंहिंजे नाने ऐं मुंहिंजे मामे साईं, आउं उनखे पंहिंजो मामो न सम्झंदो आहियां, आउं उनखे हिकिड़ो बेस्ट फ्रेंड, सुठो दोस्त ऐं पंहिंजो वॾो भाउ सम्झंदो आहियां। छो त उन मूंखे ज़िंदगी जे हर मोड़ ते हिकिड़ो नओं मैसेज, हिकिड़ी नई इस्लाह, हिकिड़ी नई टर्निंग पॉइंट ॾिनी आहे। ऐं ईअं न आहे त मन को आउं उनजो हिकिड़ो भाणे जो हुउसि ऐं आउं उनजो पालियल हुउसि, न, हू मन मूंखे ईअं सम्झंदो हो त मुंहिंजो हिकु नंढो भाउ आहे ऐं आउं बि उनखे ईअं ई सम्झंदो हुउसि ऐं अॼु ताईं बि सम्झंदो आहियां। मुंहिंजे लाइ हिकिड़ो क़ाबिल एतिराम वॾो भाउ आहे। ऐं नाना साईं मुंहिंजी पालना कई, उन सां पोइ ईअं हिन ॻोठ सां वाबस्तगी रही, ईअं पहिरियों क्लास खां 5 क्लास पास कया। इहो 5 सालनि जो सफ़र बि प्यार प्रीत मोहबत में रहियो। इन्हनि 5 सालनि में मूंखे तमामु बहितरीनु हिन ॻोठ सां वाबस्तगी रखंदड़ दोस्त मिलिया, जिन जो ज़िक्र आऊं कंदुसि त पोइ कुझुनि जा नाला अची वेंदा हलिया ऐं कुझु वरी चवंदा असांजो नालो कोन आयो। पर काफ़ी सारा दोस्त हिन ॻोठ सां वाबस्तगी रखंदड़, जिन हिकिड़ी विख विख ते मुंहिंजी इस्लाह कई। ऐं प्राइमरी जो जेको मुंहिंजो पहिरियों उस्तादु हो, माशाल्लाह, अल्लाह तबारक व तआला उनखे सदाईं ख़ुशि आबाद रखे। अॼु बि जॾहिं मूंखे मिलंदो आहे संदसि चहिरे ते जेका मुस्कुराहट हूंदी आहे, उहा मुंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ी नई ईंदड़ जेका ख़्वाहिश पैदा कंदी आहे, हिमत अफ़ज़ाई कंदी आहे। साईं मिस्री चांडियो। ऐं पोइ इहो जेको सफ़र हो, या जो वञी मैट्रिक क्लास कयो, मैट्रिक ताईं पढ़ियसि। पर इन जे सफ़र जे दौरान मूंखे ॾाढियूं घणियूं मुश्किलातूं नज़र आयूं। किन माण्हुनि चयो त बाबा तव्हांजे ॻोठ में तइलीम कोन्हे, तूं छा पढ़ी कंदे? उते अॻे कुता कुकड़ इहे हलनि पिया ऐं तूं वरी पढ़ी पोइ कहिड़ो तूं हुते इनकलाब आणींदे? त मूं चयो यार ॻाल्हि इनकलाब जी न आहे, ॻाल्हि शऊर जी आहे, ॻाल्हि तइलीम जी आहे। मुंहिंजो बाबा हिकिड़ो पोरियो कंदड़ हो, काठ वढींदो हो ऐं उन मां असांजे घर जो गुज़र सफ़र बि हलंदो हो। मूंखे यादि आहे जॾहिं आउं प्राइमरी में पढ़ंदो हुउसि तॾहिं मूंखे बाबा साईं 2 रुपया ख़र्ची ॾींदो हो ऐं उन 2 रुपये मां आउं उन रुपयो जेको आहे सो आउं संचो वठंदो हुउसि पेन जे लाइ ऐं उन हिकिड़े रुपये मां रबड़ वठंदो हुउसि। वरी ॿिए ॾींहुं जेको 2 रुपया ख़र्ची मिलंदी त उन में वरी आउं जेको आहे सो पेंसिल वठंदो हुउसि। न सिर्फ़ु इहो सफ़रु मूं तय कयो, इन सफ़र में मुंहिंजो साथी मुंहिंजो मामा साईं मुंहिंजो नानू ऐं उनजो ताईं तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां जो उन्हनि मूंखे हिकिड़ी इस्लाह ॾिनी ऐं मूंखे अॻिते क़दम ब क़दम मुंहिंजो साथ ॾिनऊं। तइलीम सां जेको आहे ज़ेवर जहिड़े तइलीम जहिड़े ज़ेवर सां मूंखे सिंगारियऊं। ऐं उनखां पोइ जॾहिं आउं 5 क्लास पास करण खां पोइ जॾहिं आउं 6 क्लास में आयुसि, एडमिशन थी मुंहिंजी नबीसर थर में, त उते जा मक़ामी माण्हू जेके हुआ उन्हनि चयो त यार हिते त अॻे ई गॾियूं पियो हलनि, तूं छा पढ़ंदे? ऐं उन में मुंहिंजी जुती फाटल हूंदी हुई, ऐं पंहिंजी जुती खे पाण सिबंदो हुउसि, कॾहिं किथां कपिड़ा टुटी वेंदा त पाण जेको आहे सो सिबी वठंदो हुउसि। ऐं ईअं ई जेको ज़िंदगी जो सफ़र हलियो, या हीअ तक ज़िंदगी आई आहे। अॼु हिकिड़ा सुठा दोस्त बि आहिनि, सुठियूं कचहरियूं थियनि थियूं, मोहबतूं आहिनि, प्यार आहे, प्रीत। वाह वाह, ॾाढो ज़बरदस्त रहियो तव्हांजो इहो सफ़र। पर इन में हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में कोन आई त तव्हां हेॾो सफ़र तय करे आहियो, पढ़ियो, तइलीम पिरायो, सभु पिराइनि था, जी जी, पर हीउ अदबी जहान ॾे लाड़ो जेको तव्हांजो आयो शाइरी अदब में, हीउ किथां खां कीअं आयो? छो त तव्हांजे जेको ख़ानदान आहे, चाहे तव्हांजो मामू या नानू या तव्हांजो पोइते जेको बि ख़ानदान आहे, बाबा जिन खां वठी ॾाॾा साईं जिन, तव्हांजो इन शइ सां बिल्कुलु वाबस्तगी कोन्हे। त हीअ अचानक टर्निंग पॉइंट जेका तव्हांजी ज़िंदगी में इहा किथां आई? तमामु ज़बरदस्त सवालु आहे। त मुंहिंजी जेका टर्निंग पॉइंट आहे, जॾहिं आउं प्राइमरी में पढ़ंदो हुउसि, मूंखे नंढपण खां वठी हिकिड़ो शौक़ु हूंदो हो त, छो त असांजे माहौल में जीअं हिन वक़्तु आउं माहौल में रहां थो, उन माहौल में स्कूल खां मोटंदो हुउसि त मामे जो दुकान बि हूंदो हो ऐं अॼु बि आहे। उते मुख़्तलिफ़ कॾहिं शाइर को हूंदो हो, कॾहिं को शाइर, उन वक़्तु में आउं उनखे सुञाणींदो न हुउसि। त हिकु मूंखे ॾींहुं यादि अचे थो अॼु बि, हिकु ॾींहुं जॾहिं जेको आहे सो 1:30 ते छुटी थी, असां थेला खणी निकितासीं। पोइ मुंहिंजे वातां हिकिड़ी जेका लात हुई, वाड़े तारा गोल तारा रोशन तारा, इहे चवंदी आयसि पिए। अचानक जॾहिं दुकान ते असीं त उते हिकिड़ी शाइरी जो ज़िक्र हलियो पिए ऐं कंहिं दोस्त पंहिंजो नज़म पढ़ियो पिए ऐं माण्हू उते 2 टे बीठल हुआ। त मुंहिंजो जेको आउं वाड़े तारा पढ़ंदी आयसि, उन खे छॾे आउं वरी उते बि हीअं करे बीह रहियसि त छा चवनि पिया, कहिड़ी ॻाल्हि जो ज़िक्र हले पियो। जॾहिं उन शख़्स जी मूं शाइरी ॿुधी
शाइरी ईअं मूंखे लॻी जीअं मुंहिंजी दिलि में का शइ चुभी वञे हली। वाह वाह। हा जॾहिं उन नज़म पढ़ी माना आख़िर छेड़ो कयो, उन वक़्त में मूंखे ख़बर कोन हुई त जेको दोस्त जो नालो छा आहे, पाण वेठा किथे आहिनि, ऐं शाइरी कीअं पढ़नि था, किथां पढ़नि था, मूंखे उन वक़्त जी का ख़बर कोन्हे। पर जॾहिं आस्ता हुनजी पुछा कयुमि त भला मामा हीउ जेको शख़्स पहिरीं वेठल हो, उहो वीचारो वरी शाइरी पढ़ण खां पोइ कुझु देरि खां पोइ रवानो थी वियो। मामे खां पुछियुमि त मामा साईं भला हीउ जेको शख़्स जंहिं हेॾी वॾी शाइरी तवील नज़म ॿुधायो, इहो केरु शख़्स हो? त मामे मूंखे ॿुधायो त ख़ालिद मुजाहिद चांडियो इहो आहे, ऐं इहो तमामु वॾो हिकिड़ो शाइर आहे, इनकलाबी मज़ामती शाइर आहे। पोइ त उन सां हिकिड़ी मोहबत जी थी वञे हली, इश्क जो अड़ांगो थी वञे, उन सां जेको आहे सो नीअं लॻो। ईअं ई वरी इतफ़ाक़ सां मामे जी दोस्ती हूंदी हुई। मामे गुलाम मुस्तफ़ा चांडियो जो ई नाले भाई गुलाम मुस्तफ़ा मौजे जुनू, जंहिंजो हींअर आख़िर में इश्क जो वारस किताब जेको आहे पधिरो थियो आहे, उहो बि ईंदो हो। मामे सां दोस्ती हुई हुनजी। त उते शाम जे वक़्तु रोज़ानी कचहरी हलंदी हुई। हिकु चकर उनजे वाता में हिकिड़ी शाइरी थी वई हली। यार मुंहिंजो हीउ त कमाल जी शख़्सियतूं आहिनि, हिकिड़े खां त हिते दोस्त ॿ मिली विया। ऐं पोइ उन्हनि सां उनजी शाइरी ॿुधंदो हुउसि। जॾहिं उहे शाइरी ॿुधंदा त आउं उन वक़्तु नंढो ॿारु हूंदो हुउसि, पर उनजी जेका शाइरी हूंदी हुई दिलि में चुभी वेंदी, ऐं उनखे कन ॾेई ॿुधंदो हुउसि। उन वक़्तु उनजी जेका लफ़ाज़ी हूंदी हुई उहा मूंखे एतिरी माना उनजी गहराइप जी ख़बर न हूंदी, पर हुनजो जेको रिदम हूंदो, जेकी हक़ीक़त हूंदी, जेके पस मंज़र हूंदा, उहे मूंखे वणंदा हुआ। ईअं ई वरी तव्हां सां मुलाक़ात थी, तव्हांजी शाइरी ॿुधमि। पोइ जॾहिं तव्हांजी शाइरी ॿुधमि त ज़िंदगी में माना हिकिड़ो शाइर थियण जी हिकिड़ी ख़्वाहिश जागी पई त यार हाणे पको रिश्तो जागी पई त हाणे आऊं बि काश शाइर हुजां। पोइ ईअं ई जेको आहे सो उन्हनि दोस्तनि सां रिश्तो जुड़ियो ऐं अदब सां वाबस्तगी रखी, ऐं पोइ उन्हनि सां जेको आहे सो नींहुं लॻी वियो हलियो। पोइ कॾहिं उस्ताद ख़ालिद सां शाइरी मुतलिक़ कचहरी हलंदी हुई, त कॾहिं मामे गुलाम मुस्तफ़ा सां हूंदी हुई कचहरी। ईअं वरी तव्हां सां बि ज़िक्र थी वेंदो हलियो, ऐं पोइ तव्हां बि इस्लाह कंदा हुआ। ईअं शाइरी में पेर पातो। जेको तव्हां हेॾो सॼो सफ़र तइ करे आया, इन में अॼु जी ज़िंदगी जेका तव्हां वेठा आहियो, मौजूदु हुयो, जेका तव्हांजी हींअर हैसियत आहे उहा, ऐं जेका गुज़री वियल माज़ी आहे, उन में तव्हां कहिड़ो फ़र्क़ु महसूसु कयो था? साईं उन जी उहा ज़िंदगी अॼोकी ज़िंदगी में तमामु घणो वॾो फ़र्क़ु महसूसु करियां थो। अच्छा। हा, छो त उन वक़्तु आउं हिकिड़ो झंग जो माण्हू हुउसि। मूंखे दीन जी न दुनिया जी, न ख़ुदा जी खुदाई जी, न अदब जी, न तारीख़ जी, न इंसानियत जी, न हैवान जी का ख़बर कोन हुई। ईअं हुजो ॼण झंग जा माण्हू हुआसीं, झंग में रहंदा हुआसीं, खाईंदा हुआसीं, बसि सुम्ही रहणो आहे, खाइणो आहे, बाक़ी दीन दुनिया जी जेका ख़ुदा मख़लूक ख़लक़ी आहे उनजी का सुञाणप कोन हूंदी हुई। पोइ जॾहिं अदब सां वाबस्तगी रही, शऊर पैदा थियो, पोइ ईअं आहिस्ता आहिस्ता स्टेप बाय स्टेप शयुनि खे सम्झणु शुरू कयुमि, ऐं पोइ आहिस्ता आहिस्ता जेको कोशिशि कयुमि त हिननि शयुनि खे सम्झिजे, हक़ीक़त जेको इंसान खे ख़ुदा पैदा कयो ई हिननि शयुनि जे लाइ, हीअ त झंग वारी ज़िंदगी आहे, हिन खां त निकिरिजे। ऐं पोइ उते जे माण्हुनि खे बि मूं चयो त यार हीअ तव्हां छा पिया करियो, तव्हां पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो ऐं अॻिते आणियो। उन वक़्तु नंढड़ो ॿार हुउसि त माण्हू मुंहिंजी ॻाल्हि ते एतबार बि कोन कंदा हुआ, ऐं अॼु बि उन ॻोठ में जिते मुंहिंजो रिहाइश आहे उते तइलीम न आहे, माण्हू झंग जा हलनि पिया, कुॾर कुहाड़ी, ऐं उन खां पोइ उन हिकिड़ी हक़ीक़त पंहिंजे बनी बारी जो धंधो, ऐं उन सां गॾु हक़ीक़त जेका आहे उहा इहा आहे त उते ईअं खणी चइजे त हिकिड़ा झंग जा माण्हू आहिनि जिन खे का बि दुनिया जी ख़बर न आहे। अॼु माना उहा ई ज़िंदगी आहे, को बि शऊर न आहे। अच्छा। ऐं पोइ मूंखे शौक़ु थी वियो त आऊं हिन पासे वञा। वाह 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 वाह, ॾाढो ज़बरदस्त। पर हिन में बि हिकिड़ी शइ आहे त मूंखे नज़र पई अचे त शाइर अदब ॿ जुदा अलॻि मौज़ू आहिनि, बिल्कुलु अलॻि मौज़ू। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। ऐं तव्हां ॾिसो त अदब में बि वियो, बिल्कुलु, ऐं शाइरी में बि वियो, जी जी, हाणे ॿिन्ही ॿेड़ियुनि में कीअं सवार थिया आहियो? अदब में ऐं शाइरी में जॾहिं आउं पढ़ंदो हुउसि, नंढो हुउसि, त मुंहिंजो मोहतरम उस्ताद साईं धणी बिश्क रिंद, जंहिं मुंहिंजी ज़िंदगी में हिकिड़ी नई टर्निंग पॉइंट बांधी हुई। पहिरीं त मूंखे अलाह जी का ख़बर न हुई, अलाह जे रसूल जी ख़बर न हुई, क़ुरान पाक जी का ख़बर न हुई, जेको हीउ मुक़दस
किताब आहे बिल्कुलु ऐं निमाज़ी का ख़बर न हुई छो त मूं तव्हां सां पहिरीं ज़िक्र करे छॾियो त हिकिड़ो जंग जा माण्हू हुआसीं पर जॾहिं असां पढ़ियासीं उते उन स्कूल में हाई स्कूल नबीसर थर में त साईं वधीक पसंदि कंदो हो सभिनी खे ईअं न आहे त रुॻो मूंखे सभिनी खे चई त बाबा तव्हां मां कलमू को ॿुधाए भला अवां मां निमाज़ केरु पढ़े थो उन वक़्तु किन ॿारनि आङुर पंहिंजी मथे कई पर आऊं जंहिं शइ जो मूंखे ख़बर ई कोन्हे त निमाज़ कहिड़ी शइ आहे जॾहिं साईं इहो ई सवालु पुछियो त निमाज़ केरु पढ़े थो त उल्टो वरी मूं सवाल पुछियो साईं निमाज़ वरी कहिड़ी शइ आहे इहो को किताब आहे या का ॿी का शइ आहे जंहिंखे वेही पढ़बो आहे छा आहे उन वक़्तु साईं पंहिंजे मथे ते हिकिड़ो हथु हल अवां कहिड़े दौर में रहो था कहिड़े ॻोठ में रहो था पोइ जेको आहे मूंखे साईं हिकिड़ी टर्निंग पॉइंट जेका आंदी उहा इस्लामियात यानी अलाह जी वहदानियत निमाज़ क़ुरान पाक ऐं पोइ मूंखे उन ते कलाक लेक्चर ॾियणु हर हिकु निमाज़ जूं आयत जेके आहिनि से रकातूं ॿुधाइणु पोइ सूरतूं ॿुधाइणु पोइ क़ुरान पाक मूंखे गिफ्ट करे ॾियणु पोइ वरी पढ़ाइणु स्कूल में ऐं पीरियड ख़तमु थी वञण खां पोइ वरी जेको आहे न वरी बि जेको आहे मूंखे सॾु करणु हाफ टाइम जे दौरान रिसेस जे दौरान बि सॾु करणु छुटी खां पोइ बि कलाक अधु कलाक मूंखे अलॻि ट्यूशन ॾियणु ऐं उनजी का फीस न कुझु बि न ईअं ई जेको आहे सो जॾहिं इन पासे आयासीं अलाह जी वहदानियत लाइ आयासीं पोइ मूं तव्हां सां पहिरीं ज़िक्र कयो त जीअं इहे दोस्त मूंखे मिलिया जिन जी शाइरी मूंखे ॾाढी पसंदि हुई पोइ मूंखे साईं वरी हिकिड़ो किताबु ॾिनो अमर जलील जो अमर जलील सां नातो जुड़ियो अॼु बि आहे अॼु बि मूंखे दोस्त चवंदा आहिनि त तव्हां कम्यूनिस्ट आहियो हालांकि कम्यूनिस्ट आऊं न आहियां मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो सुठो दोस्त आहे मञूं था उन जूं कंहिं मज़हब सां तालुक रखे कंहिं बि फ़िक्र सां तालुक लॻे उनजा असां लाइ बहितर आहे त असां लाइ बहितर आहे बिल्कुलु पोइ उनखे पढ़ियुमि ऐं अॼु ताईं उनखे पढ़ंदो आयुसि ईअं सिलसिलो अदब जो आयो पोइ उन वक़्त में हिकिड़ो हज़ार दास्तान नाले हिकिड़ो किताबु 20-25 रुपए छपबो कोशिशि कयमि त हिन में कुझु लिखां पर कचो फिको मवाद लिखियुमि पोइ सोचियुमि त हिन में छपराइण खां पहिरीं छो न ऐं उहे दोस्त जेके मूंखे मिलिया हुआ उन्हनि खे बि हिकु दफ़ा ॾेखारिजे पोइ ईअं ई ख़ालिद मुजाहिद जेको मुंहिंजो हींअर उस्तादु आहे अदब में उस्तादु ख़ालिद मुजाहिद खे ॾेखारियुमि त उस्तादु साईं हीअ शइ मूं लिखी आहे तव्हां ॾियो ख़बर त हिन में केतिरियूं ग़लतियूं आहिनि पोइ हुन में काफ़ी ग़लतियूं थियूं काफ़ीअ जूं बिल्कुलु काफ़ीअ जूं थियूं रदीफ़ जूं थियूं वज़न जूं थियूं बल्कि ईअं खणी चयो त उहो सॼो ई हिकिड़ो सिस्टम ग़लति हो पर पोइ बि मूंखे इस्लाह कई ईअं ई वरी उहा साॻी शइ वरी मौजे जुनूं ग़ुलाम मुस्तफ़ा वटि खणी आयुसि उन इस्लाह कई वरी जॾहिं तव्हां वटि खणी आयुसि त तव्हां बि उहा ई साॻी इस्लाह कई पोइ सोचियुमि त यार हीअ त बहितरीनु दोस्त आहिनि हीअ त मूंखे हिकिड़ी माना अंधेरी ज़िंदगी मां खणी ऊंधाई वारे ज़िंदगी मां खणी मूंखे रोशनी न वठी पिया वञनि पोइ ईअं ई आऊं कचा फिका हिकिड़ा गज़ल लिखियमि शुरू कयमि पोइ उस्ताद ख़ालिद खां बि इस्लाह वठणु शुरू कयमि ऐं ग़ुलाम मुस्तफ़ा मौजे जुनू खां बि वठणु शुरू कयमि ईअं ई तव्हां सां जेको आहे सो नीअ जो नातो जुड़ी वियो तव्हां सां बि मुलाक़ात थी पोइ तव्हां खां बि हिन जो इस्लाह वरितमि ईअं ई शाइरी में पेर पातो ऐं अॼु माशाल्लाह शाइरी करियूं था ॾाढी सुठी करे पिया बहितरीनु हा असांखे बि ख़ुशी थिए थी तव्हां सुठो लिखो पिया साईं महिरबानी बहरहाल इहे सभु शयूं ज़िंदगी में ईंदियूं जी पर हीउ जेको पंहिंजी सिंध हेॾो सारो तव्हां मंच खणी ठाहियो जी जी नेट ते वेही जी जंहिंजो शायदि मूं बि तसवर कोन कयो हुजे शायदि तव्हांजे मामे बि तसवर न कयो शायदि तव्हांजे उस्ताद बि तसवर न कयो हुजे बिल्कुलु ऐं तव्हां हेॾो सॼो मंच ठाहे वेही रहिया हीउ छा हो असल में बचपन खां वठी हिकिड़ी ख़्वाहिश हुई त पढ़ी लिखी टीचर थियां उस्ताद थियां मास्तर थियां ऐं न सिर्फ़ु गवर्नमेंट जो हुजां जेकॾहिं गवर्नमेंट जो बि हुजां त जेको शाम वारो टाइम आहे उहो ग़रीब मिसकिन ॿारनि खे फ्री में फलाही तौर ते पढ़ायां ऐं उन्हीअ सां गॾोगॾु जंहिं ॻोठ में रहां त उन ॻोठ खे फलाही तौर ते पढ़ायां उन्हीअ सां गॾोगॾु माण्हुनि जा हिकिड़ा मसइला बि हूंदा हुआ बिल्कुलु तइलीमी ऐं उन्हीअ सां गॾोगॾु सियासी समाजी सिहत जा कई मसइला हूंदा हुआ पोइ सोचियुमि त इन्हनि खे बि अॻिते आणिजे बिल्कुलु पोइ कीअं आणिजे सही इहे सवाल आउं पंहिंजे ज़हन में रखंदे वियुसि पोइ कुझु शयूं जीअं शाइर सुठा सुठा गायक सुठा सुठा हिकिड़ी तारीख़ी माग तारीख़ी शयूं हिकिड़ा नबी सरथर में असांजो इहो असांजो ॻोठ ई आहे हिकिड़ो उते जेको आहे सो अब्दुल हकीम नाले हिकिड़ो कुंभार हूंदो हो अॼु बि शायदि आहे पर हाणे त मूंखे एतिरी का इल्मु न आहे छो त काफ़ी अरसो थियो आहे वञणु नथो थिए हाणे मसरूफ़ियतनि जे करे उहो मिटीअ जा थाम ठाहींदो हो
अच्छा सोचूं त इन्हनि शयुनि ते बि लिखिजे, इन्हनि शयुनि खे बि अॻिते आणिजे, हीअ बि असांजी सिंध जी सकाफ़त आहे। सकाफ़त आहे, हुनर आहे। बिल्कुलु। पोइ सोचूं त छा कजे, छा किताबनि में लिखिजे हा या खणी ॿिए पासे किथे लिखिजे। सही। पोइ मूं हिकिड़ो कालम लिखणु शुरू कयो। सही। मूं तव्हां सां पहिरीं ज़िक्र कयो त हज़ार दास्तान में मूं छपाइणु चाहियो, उस्ताद ख़ालिद मुजाहिद खे ॾेखारियुमि, सही। तव्हांखे बि ॾेखारियुमि, हा ऐं मामे गुलाम मुस्तफ़ा खे बि ॾेखारियुमि, त तव्हां चयो त बिल्कुलु बहितरीनु आहे, पर इदारे वारनि उनखे छपणु जेको आहे सो मुतमिन न हुआ, न छपियाऊं। पोइ ईअं दिलि टुटी वई हली। हा काफ़ी सारो मवादु हो, पर पोइ दिलि टुटी वई, त मूं चयो हाणे लिखणु छॾे ॾिजे, अञा कुझु ॿियो नओं कजे। सही। जेको हिननि शयुनि खां हटी करे हुजे। पोइ ईअं सोचींदे सोचींदे इतफ़ाक़नि नबी सर थर में डॉक्टर निदलाल, हा तमामु बहितरीनु दोस्त आहे मुंहिंजो, प्यारो पिरी आहे, ॾाढो पढ़ियो लिखियो आहे, मुंहिंजो घराणो बि ॾाढो पढ़ियो लिखियो घराणो आहे, उन सां मुलाक़ात थी। पोइ उन सां इन हवाले सां डिस्कस थी, यार आउं हीअं करियां पियो, पर मूंखे हिकिड़ो जस नथो मिले, हिकिड़ी वाट नथी मिले, छा करियां, पर हीअं करणु चाहियां थो। छो त मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो माना ईअं खणी चइजे त टारगेट बि आहे, ऐं टारगेट बि हो, ऐं आउं पंहिंजो पाण खे ईअं सम्झंदुसि जेको कमु हिकु दफ़ा सोचे छॾियो त करिणो आहे, बसि करिणो आहे। पोइ कचहरी कंदे कंदे हुन चयो त छो न इन शयुनि खे ऑन द स्क्रीन आणिजे, हिकिड़ी इंटरनेट जो हिकिड़ो सोशल मीडिया जो दौरु हले पियो, ऐं हिननि खे तव्हां पंहिंजी ID ठाहियो फेसबुक जी ऐं उन ते रखो। इहो बि बहितरीनु तरीक़ो आहे। पोइ कुझु शयूं मूं पंहिंजी ID ते रखियूं। ईअं ई हिकु चकर आउं मग़रिब जी निमाज़ पढ़ण खां पोइ वेठो हुउसि, ऐं हथु ॿधी हीअं वेठो हुउसि, त ख़्यालु आयो त हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो पेज ठाहिजे, ऐं उनखे नओं को नालो ॾिजे पंहिंजी सिंध जो, छो त आउं सिंध में रहां थो, ऐं जेके शयूं आउं मुतारफ़ कराईंदुसि उहे सिंध सां वाबस्तगी रखनि थियूं। ईअं ई जेको आहे मूं पंहिंजी सिंध जे नाले सां हिकिड़ो जेको आहे सो पेज ठाहियो, हिकिड़ो खाको ठाहियो, ऐं उन ते महिनत कई, दोस्तनि जा राया वरिता, दोस्तनि जो साथ घुरियो, काफ़ी दोस्तनि मुंहिंजो साथ ॾिनो, काफ़ी दोस्त हली करे वरी अध में बि छॾे विया हलिया, ऐं काफ़ी दोस्तनि जॾहिं मूं इहो स्टार्ट कयो हो त मुंहिंजी मुखालिफ़त बि कई त तव्हां हिन में नाकाम थी वेंदा, न करियो, हीअं करियो, हूं करियो, पर मूं ॾिठो त जंहिंमें नाकामी आहे उन में ई कामयाबी आहे। पोइ ईअं ई जेको आहे सो खाको ठहियो, अॼु पंहिंजी सिंधी जो हिकिड़ो माशाल्लाह बहितरीनु प्लेटफॉर्म आहे, तव्हां जहिड़ा दोस्त आहिनि उहे अचनि था, उनजा थर जी वारी एतिरा थोरा आहिनि, असांखे टाइम ॾियनि था, ऐं पंहिंजा इंटरव्यू रिकॉर्ड करियूं था, ऐं ईअं मोहबत जो गाॾो हले पियो। हीउ प्रोग्राम पंहिंजो को रिथियल कोन हो, तय थियल कुझु ई कोन हो, अचानक थियो आहे। ऐं हीउ सुवाल बि तव्हां खां अचानक ई पुछां पियो त तव्हां शाइरी लिखी आहे, छा दोस्तनि जे अॻियां पंहिंजी कुझु शाइरी पेश करे सघो था? बिल्कुलु, शाइरी त पंहिंजे हिसाब सां आहे, इरशाद त उहा कजे थी, पर ज़हन नशी कुझु शयूं घटि रहंदियूं आहिनि। पोइ कुझु शयूं कोशिशि कंदो आहियां त डायरी पंहिंजी में लिखी छॾियां। हिकिड़ो गज़ल हो मूं लिखियो, फ़ासिलनि ते फ़ासिला ईंदा रहिया, फ़ासिलनि ते फ़ासिला ईंदा रहिया, ज़िंदगीअ में मसाला ईंदा रहिया। छो त मुंहिंजी ज़िंदगी में रुॻो मसाला ई मसाला हुआ, त आउं जॾहिं को बि हिकिड़ो क़दम अॻिते वधाईंदो हुउसि कंहिं बि हिकिड़ी मंज़िल ॾांहुं, उहो फ़ासिलो अञा ख़तमु ई कोन थींदो, उतां ॿी हिकिड़ी वाट शुरू थी वेंदी, मसइलनि जी वाट। बिल्कुलु, त फ़ासिलनि ते फ़ासिला ईंदा रहिया, ज़िंदगीअ में मसाला ईंदा रहिया, राति कारी में जुगनू जे मिलियो, रोशनियुनि जा हौसला ईंदा रहिया। राति कारी में जुगनू जे मिलियो, रोशनियुनि जा हौसला ईंदा रहिया, नेठि बाग़ी पंहिंजाइप मां यार थियसि, नेठि बाग़ी पंहिंजाइप मां यार थियसि, रोज़ बेरुखनि जा सिलसिला ईंदा रहिया, मां अकेलो ई हुजूमनि में रहियसि, हा मगर के काफ़िला ईंदा रहिया। ऐं आख़िरी जेको तख़लस वारो लाइन आहे त राज राणे सां अञा आहे ख़फ़ा, ऐं ज़मी में ज़िलज़िला ईंदा रहिया। छो त मुंहिंजो तालिक थर जे भिटुनि सां आहे, उसा ख़ालिद मुजाहिद चांडियो सां कचहरी करण खां पोइ तख़लुस राणू रखियो हुयो, पोइ रेगिस्तानी बि थी वियासीं हलिया, छो त रेगिस्तान सां वाबस्तु आहे। ईअं वरी हींअर कुझु ई ॾींहं थिया आहिनि, हिकिड़ो नओं गज़ल बि लिखियो आहे, त उहो कुझु ज़हन नशी आहे, लिखियल बि आहे, रुगो बसि सो गुवारी आहे, रुगो बसि सो गुवारी आहे, अखियुनि में अश्क बारी आहे, रुगो बसि सो गुवारी आहे, अखियुनि में अश्क बारी आहे, जीअण जी आस कान्हे का हयाती पोइ बि जारी आहे। ॾाढो ज़बरदस्त। जीअण जी आस कान्हे का हयाती पोइ बि जारी आहे। अॻियां हो त जीअण जी आस कान्हे का हयाती पोइ बि जारी आहे, घणो ई रूह रोलियो पर मिली बसि खाक सारी आहे, अखियुनि में अश्क बारी आहे,
रुगो बस सोगवारी आहे। सदियूं गुज़री वियूं लेकिन सदियूं गुज़री वियूं लेकिन सदियूं गुज़री वियूं लेकिन हुटी ने इंतज़ारी आहे। वाह 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 हुटी ने कमाल इंतज़ारी आहे। वाह वाह असांजे मन अंदरि जेका अव्हां जा बाहि बारी आहे। वाह 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 अव्हां कमाल जा बाहि बारी आहे, अखियुनि में इश्क बारी आहे, रुगो वाह। बस सोगवारी आहे। आख़िरी में सुनाई त छा आहे राणे वटि हाँ बदन बेकरारी आहे। वाह 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 बदन बेकरारी आहे, वाह वाह अखियुनि में इश्क बारी आहे, रुगो बस सोगवारी आहे। वाह वाह ईअं काफ़ी ॾाढो सारा गज़ल ज़बरदस्त, आहिनि माशाअल्लाह। ॾाढी गज़ल जी ख़ूबसूरत शाइरी तव्हांजी। भला हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हां पंहिंजे दोस्तनि खे जेके पंहिंजी सिंध खे काफ़ी लाइक कनि था, ॾिसनि था, या हिन वक़्तु पंहिंजो प्रोग्राम ॾिसी रहिया हुजनि, उनखे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा? पंहिंजी सिंध जे प्लेटफॉर्म तां तव्हांजे तसलसल सां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदुसि त शऊर ऐं शऊर वारी ज़िंदगी में अचनि। ज़िंदगी में कई मसाला अचनि था, काफ़ी अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते अॼु बि सुठा सुठा लेखक, सुठा सुठा नई टही जा शाइर वेठा आहिनि, मौसीकार वेठा आहिनि, हिकिड़ा सुठा गायक वेठा आहिनि, पर पोइ बि उहे ऑन द स्क्रीन कोन्हे, ईअं पुठिते पियल आहिनि ऐं हिकिड़ी झंग वारी ज़िंदगी गुज़ारनि था, उते तइलीम बि कोन्हे का, पर पोइ बि ईअं सुता पिया आहिनि। उन्हनि खे हिकिड़ो मैसेज आहे त बराए महिरबानी पंहिंजे इलाइक़े जी मालिकी करियो, पंहिंजे ॻोठ जी, ऐं पंहिंजी जेका तव्हां वटि जेका बि महारत आहे, जेको फन आहे, जेका कारीगरी आहे, उनखे अॻिते आणियो, उनजी मालिकी करियो। जेकॾहिं को दोस्त शाइरी लिखे थो त उनखे ऑन द स्क्रीन करे, ऐं जेकॾहिं को गायक जेकॾहिं ॻाए थो त उहो उनखे बि अॻिते आणे ऐं ऑन द स्क्रीन थियनि भली ॻाल्हि आहे। ॾाढो ज़बरदस्त, लख कुर्ब, लख लाइक तव्हांजा। दोस्तो, पंहिंजी सिंध जो ही दोस्त जेको पाण सां गॾु आहे, रायब अली चांदी जे साईं पाण प्रोग्राम कयो।